औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व फ़ुरक़ानिहिल अज़ीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिरादरान अजीज, अल्लाह जल्ल शानहू व अमन वालहू शलतमा असां सभिन जे मथां पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमाए। शलतमा असां सभिन खे पंहिंजी ख़शियत पंहिंजी मोहब्बत सां गॾु पंहिंजे कामिल रहमत लिल आलमीन हबीब जी मोहब्बत भी हिन क़ल्ब में सलीम अता फरमाए। शलतमा असां खे उहो हिदायत वारो रस्तो नसीब फरमाए, उहो करम वारो रस्तो नसीब फरमाए जंहिंते पंहिंजे बाननि खे ऐं पंहिंजे हबीब जे मोहब्बत वारनि खे सोणी सआदत अता फरमाईंदो आहे, उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शल जेका हयाती तो असां खे मिले उहा अल्लाह जे ख़शियत वारी, अल्लाह जे मोहब्बत वारी, अल्लाह जे हबीब जे मोहब्बत वारी ऐं कामिल मुर्शिद जे कामिल निस्बत वारी नसीब थी। ऐं जॾहिं तो असां जे मरण जो वक़्तु अचे, तो असां जो ख़ात्मो थियण वारो हुजे त शल पंहिंजे हबीब जे नूरानी चेहरे ते इख्तिताम बिल ख़ैर नसीब फरमाए। बिरादरान अजीज, अल्लाह जल्ल शानहू पंहिंजे हबीब जी मोहब्बत खे पंहिंजी मोहब्बत सॼो आहे, पंहिंजे हबीब जी इताअत खे रब पंहिंजी इताअत सॼी आहे। तॾहिं अल्लाह जे हबीब फरमायो, पाण फरमायाऊं, मन अहब्बनी फ़क़द अहब्बल्लाहु व मन असानी फ़क़द असल्लाहु। मुंहिंजा उम्मती याद रखी छॾियो, मां अल्लाह जे हबीब जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत आहे। जे तव्हां जी मोहब्बत मां अल्लाह जे हबीब सां है त यकीन ॼाणियो तव्हां जी मोहब्बत अल्लाह सां भी कामिल आहे। पर जे तव्हां जी मोहब्बत
अल्लाह जे हबीब सा कामिल नाहे, रहमतल लिल आलमीन महबूब सा कामिल नाहे, त पक ॼाण अल्लाह जी मोहब्बत में भी शक थे। छो जो ईमान बुधो थई न, ईमान चेबो ही मदीने वाले साईं जी मोहब्बत की। जे तुझे दिल में, जे तुझे कल्ब में थोड़ी मोहब्बत अल्लाह जे हबीब जी, त पक ॼाण ईमान भी थोड़ो थे। पर जे तुझे कल्ब में अल्लाह जी ऐं अल्लाह जे हबीब जी मोहब्बत घणी आ, त ईमान भी घणो थे। छो जो मोहब्बत वारन जो, मदीने वाले साईं जे आशिकन जो रब शान बुलंद करे छॾियो। हजरत सलमान फारसी हिकड़ो वॾो असाबी सगोरो थी गुज़रियो आ। नालो ॿुधो हूंदव। 200 साल उम्र थियस जो ईसाइन में सचो रसूल ॻोल्हींदो पियो अचे। सिक मदीने वाले साईं जी हुब, अल्लाह जी ख़शियत, पर ॻोल्हे पियो त मूंखे सचो हबीब मिले, सचो रसूल मिले, अहिड़ो हबीब मिले जो जंहिंजे मिलण सां मुंहिंजे दिल खे करार अची वञे। पो मदीने वाले साईं खां अॻ में पैदा थियो आ। पो ईसाई जेको मुर्शिद हुयस, जॾहिं उन्हे जे मुर्शिदीअ में आयो, उन्हे के अची चई त साईं मुर्शिद त तोखे वरतो आ, पर दिल के अञा उहो करार न थई। पो पंहिंजे ईसाई मुर्शिद चयसि त सलमान याद रख, हिकड़ो इलाइको थई जिते वॾियूं खजूं थींदियूं थई, उते हिकड़ो अल्लाह जो हबीब अचण वारो थई। उहो अल्लाह जो हबीब अचण वारो थई जेको दिलनि जी राहत आ ऐं कल्ब जेके कटियल आहिनि उन्हनि खे ईमान जे नूर ॾियण वारो हबीब। हाणे तू उन्हे ॾे वञ, पर हाणे उन्हे हबीब खे सुञाणे कीअं? 3 निशानियूं तो ॿुधाए। ठीक आ मुर्शिद करीम ॿुधाए। पहिरीं निशानी, अल्लाह जो हबीब सदको न खाईंदो थे। छो जो सदको हूंदी आ मेर, यानी इंसान पंहिंजे जान जे सदको कढंदो आ त बाबा हे रब जे नाम ते सदको थो ॾियां त मुंहिंजी ज़िंदगीअ मां हयातीअ मां मुसीबतूं टरी वञनि। छो जो हदीस शरीफ में अचे थो त सदको ईंदड़ मुसीबत खे टारे छॾींदो आहे। पो अल्लाह जो हबीब सदको न खाईंदुई। हाँ, ॿी निशानी, जे तू हदियो पेश कंदे त हदियो तनावुल फरमाईंदा, खाइण फरमाईंदा। 3 निशानी, मदीने वाले साईं जे ॿिन्ही कुलनि मुबारकनि जे विच में नबूअत जी मोहर लॻल हूंदई। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मोहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे 3 निशानियूं मिलियूं। मुर्शिद करीम खां निकितो आ, निकिरी करे अची उन्हनि जगहनि ते पहुतो आ, हीअं जो मदीने शरीफ में पहुतो आ। हुजूर जो ॿुधो थई त वॾो गलगलो थी वियो आ। हिकिड़ो हबीब आयो आ जेको फरमाए थो त मां अल्लाह जो रसूल आहियां, अल्लाह जो हबीब आहियां, अल्लाह जे बंदन खे हिदायत वारे रस्ते ते वठी अचण वारो हबीब आहियां। हाणे सोचई गुलाम हो हिकिड़े यहूदीअ जो, दिल में ख्याल कयई त जेके मुर्शिद निशानियूं ॾसियूं उहे त पक कयां। पो बाग में कम कंदो हो, कुछ खजूं मन कतल जेके हुयूं उहे खणी ऐं हुजूर में पहुतो। हीअं जो चेहरे मुबारक ते नज़र पई आ, दिल गवाही थी ॾेस त बेशक हबीब इहो आ। पर हाणे मुर्शिद जो निशानियूं हिन पहिरियां पक कया। ठीक आ, पो पेश कयो थई, अर्ज़ तो करे त अल्लाह जा रसूल, अल्लाह जा हबीब, हे मां कुछ शय खणी आयो आहियां, सदको आ, तनावुल फरमायो, खाइण फरमायो। ईअं जो अर्ज़ रखियो थई, पाण फरमायाऊंस त याद रखी छॾ, असां ते सदको हराम आ, असां सदको नायूं खाईंदा। दिल में पक थी आ, पाण असाबन के ॾिनऊं। वरी ॿिए ॾींहुं आयो आ, कुछ खजूं खणी आयो आ, कतल खणी आयो आ, खजन मां अची पेश तो करे, अर्ज़ तो करे त अल्लाह जा हबीब, कल कतलूं खणी आयमि सदके जे एवज़ में, अवां हबीब न खाधियूं, अॼु कतलूं खणी आयो आहियां, इहो हदियो आ, सदको नाहे, हुजूर खाइनि।
पाण फरमायूं हाणे ठीक आ असा के हदियो खाइण जायज आ जेको इंसान पंहिंजे दिल सां को खैर करे तो वो जायज आ पाण भी खाधो थो असा बन के भी ॾिनो थो दिल में ख्याल तो करे ब निशानियूं त मिली वियूं पर हाणे हुजूर के कीअं चवां त पंहिंजी चादर परते कर त मोहर नबूवत वारी ॾिसां इए जो दिल में ख्याल कयई हबीब त इल्म गैब जे ॼाणण वारो हो न हा मुजादा अल्लाह पंहिंजे हबीब के आलिम गैब जो करे मोकिलियो आ मदीने वाले साईं जो लक़ब आ नबी नबीअ जी माना ख़बर थई नब मन ख़बरन ॾियण वारो गैब जे जेको गैब जो खबरूं ॿुधाए अरबीअ में उनखे नबी चइबो ओ मुजादा इए जो दिल में ख्याल कयो आ हज़रत सलमान फारसी पाण हुजूर ॿुधी छॾियो आ ॿुधी पंहिंजी चादर परते करे कुलन में ॾेखारे फरमाया उस्ताद सलमान ॾिस जेको दिल में ख्याल थो करे पक करे वठ हा मुजादा हे हबीब को इए न आयो आ कसम रब जी ज़ात जो अल्लाह पंहिंजे हबीब वारो अहिड़ो त एहसान फरमायो आ जो पंहिंजे कलाम इलाही में इरशाद तो फरमाए लक़द मन्नल्लाहु बेशक मां रब एहसान अजीम फरमायो आ अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला पर यो एहसान कहते आ अलल मोमिनीन ईमान वारन ते आ हाणे सिज जी रोशनी आ न इहा जेके खपे त भी रोशनी पवंदी जेके न खपे त भी रोशनी पवंदी इए ही मुजादा मदीने वाले साईं जो फैज़ सजे जहान ते आ मदीने वाले साईं वारी रहमत सिर्फ तो असा ते नाहे सिर्फ ईमान वारन ते नाहे सिर्फ मुसलमानन ते नाहे सिर्फ इंसानन ते नाहे मुझो हबीब त हर जगह रहमत आ यो मान तो चवा मुजादा यो रब जो फरमाना वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन रब इरशाद तो फरमाए मुझा हबीब मां रब तो हबीब के मोकिलियो आ हर जहान लय रहमत बनाए सिर्फ इन दुनिया लय न सिर्फ इंसानन लय न सिर्फ जिन्नन लय न जिह भी जहान जो मां रब रब आया तू हबीब रहमत इन आयत दी तशरीह में असांजा जेके मुफस्सिर हैं उहे लिखन था त मदीने वारो साईं अहिड़ी तरह मता जो हर जहान लाइ रहमत पो या सिर्फ इन दुनिया लाइ न मुफस्सिर हजरात लिखन था त सिर्फ दुनिया में 18,000 मखलूक आ ओ मुजादा हर मखलूक लाइ अल्लाह जो हबीब रहमत आ पर रहमत अल्लाह जे हबीब जी एदी तवसिया जो मैदान महशर हुजे कब्र हुजे क़यामत हुजे हर जहान ते हबीब रहमत क़यामत जो ॾींहुं एॾो सख़्त आ जो नबीअन ऐं रसूलन खे बि नफ़्सा नफ़्सी हूंदी हर को चवंदो त अल्लाह मुंहिंजे नफ़्स खे छॾ त मां जन्नत में वञा ॿियनि खे तूं छॾे न छॾे तूं रब जी मर्ज़ी आ पर असां खे छॾ त वञूं नबीअन खे भी नफ़्सा नफ़्सी आ अल्लाह जे वलियन खे अल्लाह जे सिद्दीकन खे हर कंहिंखे नफ़्सा नफ़्सी लगी पई आ पर ऐसी तई जो पीउ मां भी औलाद खे छॾियूं पंहिंजे नफ़्स जे लाइ था वतन एॾो त ॾुखियो वक़्तु हूंदो न एॾो त ॾुखियो टाइम हूंदो न मुजादा हदीस शरीफ में अचे थो पियो जॾहिं क़यामत जो वक़्तु थींदो तमामु सख़्त अज़ाब नाज़िल थींदा सिज लही इंसान जे कद ते ईंदो इंसान पगर में बुॾा पिया हूंदा नबियन ऐं रसूलन खे नफ़्सा नफ़्सी हूंदी अल्लाह पंहिंजे वाहिदुल क़हार वारी कुर्सीअ ते विराजमान थींदो रब पंहिंजी कुर्सीअ ते वेहंदो पंहिंजी कुर्सीअ ते वेही जिब्राइल खे सॾु कंदो त जिब्राइल हेॾे आ
अज जो ॾींहुं हक़ जो ॾींहुं आहे, इंसाफ़ जो ॾींहुं आहे। अज जंहिं जेको भी अमल कयो आहे उन जी जज़ा सज़ा मां रब ॾींदुमि। पर पहिरियां वञ मुंहिंजे रहमत लिल आलमीन महबूब खे वठी आ। पो मुजादा सॼी मखलूक बीठी आ। अल्लाह जो हबीब भी पंहिंजी गरीब उम्मत में बीठो आ। मदीने वारो साईं वरी पाण फरमायूं त क़यामत में असांखे ॻोल्हणो हुजे असांजे गरीब उम्मत में ॻोल्हजाए, नबियन में न ॻोल्हजा। हिकिड़े असां भी सगोरे अर्ज़ कयो हो न त या रसूल अल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो, तू हबीब शान वारो असां गुनहगार तो हबीब के काथे ॻोल्हींदासीं? पाण फरमायाऊं त नबियन में न ॻोल्हजाए, सिद्दीकन में न ॻोल्हजाए, शुहदा में न ॻोल्हजाए, मां हबीब खे ॻोल्हे त गुनहगारन जे विच में ॻोल्हजा। पो हज़रत जिब्राइल आयो आ, अची उते सॼे अवाम में मजमे में अर्ज़ तो करे त या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इस्म मुबारक जो खणे थो। पो हदीस शरीफ में लिखियल आ त जन जो भी नालो मदीने वारे साईं जे इस्म वारो आ सब हलियाई। हाणे हिकिड़ी भला मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, सभु उहे जन जो नालो मदीने वारे साईं जो नालो आहे, माण्हू निस्बत में नालो रखंदो आहे न। तूं असां मुस्लमान मदीने वारे साईं जी निस्बत में नाला रखंदा आहियूं न। पोइ जंहिंजो भी नालो मदीने वारे साईं जे नालो वारो हूंदो त सभु हलिया ईंदा। हाणे अल्लाह खे छा ख़बर नाहे छा हिननि जो नालो भी मदीने वारे साईं जे नाले वारो आहे? पर ॾिस त पंहिंजे हबीब जे शान खे कीअं थो बुलंद करे। अल्लाह जल शानहू हुक्म फरमाईंदो त जिब्राइल मां त पंहिंजो हबीब सॼो आहे, सभु केर आहिनि? हज़रत जिब्राइल अर्ज़ कंदो त या रब्बुल आलमीन तो त पंहिंजे हबीब खे सॼो आ, पर हे बंदा उहे हिन जन जो नालो तुंहिंजे हबीब जो इस्म आ। हाणे रब इरशाद तो फरमाए जिब्राइल अज जो ॾींहुं मुंहिंजे हबीब जे शान जो ॾींहुं आहे, मुंहिंजे हबीब जे मान जो ॾींहुं आहे। जे हिननि जी निस्बत मुंहिंजे हबीब जे नाले सां आहे त बि मां रब बख़्शो मान। छो जो रब खे पंहिंजे हबीब जी निस्बत ॾाढी प्यारी थई। ओ मुजादा अल्लाह के पंहिंजे हबीब जी निस्बत तमाम प्यारी आ, एडी त प्यारी आ जो पंहिंजे हबीब जी निस्बत जे सदके भी राज़ी थी पवंदो आ। ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। रब इरशाद तो फरमाए त मुंहिंजा हबीब मूंखे कसम आ मक्के शहर जो। रब कसम तो गणे न, कसम कहिड़ी शइ जो खणबो आ? उन्ही शइ जो कसम खणबो आ जेका सभ खां वधीक प्यारी हूंदी आ। रब इरशाद तो फरमाए त मुंहिंजा हबीब मूंखे कसम आ मक्के शहर जो, इन्हीअ जे करे कसम नाहे त हिते सफ़ा मरवा आहे। जे तव्हां मक्के में वञो त तव्हांखे ख़बर पवंदो उते हिकिड़ो वॾो मुक़द्दस जबल आहिनि जिन जो नालो आहे सफ़ा मरवा। सफ़ा मरवा हिकिड़ा जबल आहिनि जिते बीबी हाजरा भॻी हुई पंहिंजे बचड़े जे पाणी ॻोल्हण जे लाइ। जॾहिं मक्के जो शहर हो न तॾहिं हिते कुझु भी न हो। पोइ अम्मा हाजरा जेका हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी आहे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छॾे वियोसि। पोइ उते पाणी ॻोल्हण जे लाइ भॻी हुई ॿिनि जबलनि जे विच में जेके सफ़ा मरवा सॾिबो अथव। इएं जो अम्मा हाजरा उन्हनि विच में भॻी हुई। अल्लाह खे अहिड़ी त अदा पंहिंजे बानियाणी जी पसंदि अची वई जो चई त जेके भी हज उम्रे ते अचो सफ़ा मरवा में हिते सही कंदा कयो, हिते ज़रूर 7 भेरा भॼंदा कयो, छो जो इहा मुंहिंजी बानियाणी जी सिफ़त आहे, उन जी सुन्नत आहे। ओ मुजादा मक्के में सफ़ा मरवा भी आहे, मक्के में मकाम इब्राहिम भी आहे। मकाम इब्राहिम जो किस्सो ॿुधो अथई? ओ मुजादा ॿुधायो माए त अल्लाह के पंहिंजे हबीब जी निस्बत प्यारी आ। रब कसम थो खणे त ला उक़सिमु बिहाज़ल बलद, हिन शहर मक्के जो कसम आ। रब इरशाद तो फरमाए त इन्हीअ जे करे कसम नाहे त सफ़ा मरवा हिते आ, मकाम इब्राहिम हिते आ, पर मुंहिंजा हबीब जे मक्के शहर जो मां रब कसम खणा थो त तूं हबीब हिते रहे थो।
हाणे मुसलमान हिकड़ी गाल जे तू समझी छड़े न, हिकड़ी गाल के जे तू पंहिंजे ज़हन में मजबूती सां वेहारे छड़े त मदीने वारे साईं जे शान जी गुस्ताखी त तमाम परे आ, पर तोखां अल्लाह वारनि जे शान जी गुस्ताखी भी नथी। केड़ी गाल? इहा गाल समझी छड़, जियां अल्लाह वारा अल्लाह के प्यारा थींदा थई, जियां अल्लाह वारनि जी इज्जत रब वट तमाम मुकर्रब थींदी आ, कसम रब जी ज़ात जो अल्लाह वारनि जी निस्बत भी रब के यही प्यारी हूंदी आ। जियां अल्लाह वारा प्यारा है न रब के, इएं ई जन जी निस्बत अल्लाह वारनि सां गॾिजी वेंदी आ, उहे भी रब के प्यारा थी वेंदा। ओ मुजादा इहो मां नथो चवां, रब पंहिंजे कलाम इलाहीअ में इरशाद तो फरमाए वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। रब पंहिंजे कलाम इलाही में इरशाद तो फरमाए त ए हज ते अचण वारो ॿुधी छॾियो, उम्रे ते अचण वारो ॿुधी छॾियो, मां रब जे घर काबतुल्लाह के जॾहिं तवाफ करण अचो, जॾहिं 7 भेरा मां रब जे घर काबतुल्लाह जो तवाफ कयो त काबतुल्लाह जे तवाफ करण खां पोइ ज़रूर मक़ाम इब्राहीम वटि 2 रकातूं नफ़िल पढ़ो। हाणे मक़ाम इब्राहीम छा है? मक़ाम इब्राहीम हिकड़ो पत्थर आ, पर मुजादा इहो उहो पत्थर आ जिते अल्लाह जो खलील, जिते अल्लाह जो नबी हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम बीठो आ, अल्लाह जे घर काबतुल्लाह जी तामीर थो करे, हजरत इस्माइल हेठां बीठो आ, उहो गारो खणी थो जे, पत्थर खणी थो जे, उन्हे सां हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर करे थो। तामीर कंदे कंदे अल्लाह जे खलील जा कदम जो पत्थर ते लगा त कदम पत्थर ते ठही पिया। अल्लाह जे खलील जा कदम जो ठही पिया, पत्थर ते हीअं जो कदम मुबारक लगा, उहे जो न ते ठही विया। अल्लाह के पंहिंजे खलील जी अदा पसंद अची वई, पंहिंजे खलील जी निस्बत वणी वई। रब इरशाद फरमायो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। हज ते अचण वारो मां रब जो पैगाम ॿुधो, उम्रे ते अचण वारो मां रब जो पैगाम ॿुधो, मां रब जे घर के तवाफ करण वारो जॾहिं भी 7 भेरा काबतुल्लाह जो तवाफ कयो त 2 रकातूं मक़ाम इब्राहीम वटि ज़रूर पढ़ो। इहा आयत तो असांखे छा थी समझाए? इहा आयत तो असांखे ॿुधाए थी त मुसलमान याद रखी छॾ, अल्लाह के पंहिंजा खलील त प्यारा आहिनि, अल्लाह के पंहिंजा दोस्त त प्यारा आहिनि, पर उन्हनि सां निस्बत भी प्यारी थी। पो हे त अल्लाह जो खलील हो, जंहिंजी निस्बत जो अल्लाह जे हबीब सां गॾिजी वञे त उन जो शान छा हो। अज जी महफिल मिलाद जी आ न, ओ मुजादा दुनिया जे महफिलन में भी वेंदा आहियूं, शख्सियती महफिलन में भी वेंदा आहियूं, सियासी महफिलन में भी वेंदा आहियूं, पर अज जी महफिल जेका अल्लाह जे हबीब जे निस्बत वारी महफिल आ, सभिनि खां अज़ीम महफिल आ। हिन मीलाद वारी महफिल जो को सानी या मिसाल को जी मदीने वारे साईं जो मिसाल कोने न। हे जग गोल, हे सॼो नबियन जी हिस्ट्री खोल, 1,24,000 नबी रसूल आया थई, वॾा वॾा शान वारा आया थई, पर मदीने वारे साईं जो सानी त परे जी ॻाल्हि आहे, मदीने वारे साईं जे नालाइन मुबारक जे बराबर भी कोई कोन्हे। इएं ई जे शइ जी निस्बत अल्लाह जे हबीब सां गॾिजी वेंदी आहे, रब खे उहा भी तमाम प्यारी थी। पो हिन महफिल जो हिन दुनिया में त मिसाल कोन्हे, पर अर्श में भी मिसाल कोन्हे। छो जो अल्लाह पंहिंजे हबीब जी महफिल उते मल्हाई आहे।
इन मीलाद ते घणियूं फतवाऊं लॻंदियूं त बाबा हे मीलाद तव्हां जो मल्हायो था इन मीलाद जो सबूत ॾियो असाबन मीलाद मल्हायो आ या न ॿुधायो मदीने वारे साईं मल्हायो आ या न ओ मुजादा हाणे मां थो ॿुधायां त ॾिस मीलाद रब बि मल्हायो आ व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबीयीन रब इरशाद तो फरमाए त मुंहिंजा हबीब याद कर याद कहिड़ी शइ ॾियार बि आहे जंहिंमें इंसान शामिल हुजे मिसाल जी ॻाल्हि हे हिते जलसो थो थिए वरी जे ॿिए साल जलसो थिए मां तोखे यादि ॾियारियां त बाबा अॻिले साल अची मां तोखे फलाणी ॻाल्हि ॿुधाई यादि अथई त माना तूं हुए तॾहिं तोखे यादि अचे न ओ मुजादा अॼु ॾिस त रब छा थो फरमाए रब इरशाद तो फरमाए ओ मुंहिंजा हबीब याद रख जॾहिं मां रब हिन दुनिया जे पैदा थियण खां अॻु में हिन काइनात जे वजूद जे अचण खां अॻु में हिकिड़ी महफ़िल बर्पा कई ये दुनिया भी जॾहिं न ठही हुई इंसान ज़ात अञा हिन दुनिया में हिन काइनात में आई न हुई त रब फरमाए थो त हिकिड़ी महफ़िल मुनक़िद कई कहिड़ी मुंहिंजा रब इरशाद तो फरमाए त मां पंहिंजे नबियनि ऐं रसूलनि जे रूहनि खे गॾु करे हिकिड़ी महफ़िल कई जॾहिं मुंहिंजा नबी गॾु थिया जॾहिं रसूल गॾु थिया मां उन्हनि खां पुछा कई त अलस्तु बिरब्बिकुम मां तव्हांजो रब आहियां कि न आहियां सभिनि चयो त कालू भला बेशक तू असांजो रब आ तू असांजो ख़ालिक आ तू असांजो मालिक आ रब इरशाद फरमायो याद रखी छॾियो तव्हां नबियनि ऐं रसूलनि खे मां अल्लाह नबूवत अता थो कयां रिसालत अता थो कयां मुंहिंजे बाननि खे हिदायत जो रस्तो ॾेखारियो मां अल्लाह जी तौहीद ॿुधायो मां अल्लाह जे वहदानियत जो सबक़ ॿुधायो पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजो कहिड़ो बि नबी हुजे कहिड़ो बि रसूल हुजे जे मुंहिंजो रहमत लिल आलमीन हबीब उन जे वक्त में अची वञे त जे मुंहिंजे हबीब जे वक्त में अची वियो त उहो नबी पंहिंजी नबूवत छॾे ॾींदो पंहिंजी रिसालत छॾे मुंहिंजे हबीब जो उम्मती थींदो पोइ इहो नबियनि करे ॾेखारियो मुजादा सिर्फ़ तफ़सीरनि में मां पाण पढ़ियो आहे त 8 नबियनि अल्लाह जल शानहू खां इहा दुआ घुरी त रब्बुल आलमीन इन रसूल पंहिंजे हबीब जो असांखे बि उम्मती कयो शान ॾिठऊं न मदीने वारे साईं जो शान को ईअं नाहे त बस तो असां उम्मत ते कसम रब जी ज़ात जो हे शान मदीने वारे साईं जो आला है ऐं अफज़ल हिन दुनिया जे खिलकत खां बि अमल हज़रत आदम अलैहिस्सलाम ॿुधो अथई उहो मुंड में जन्नत में रहंदो पंहिंजी घरवारीअ सां गॾु पोइ अल्लाह जल शानहू हुकुम फरमायोसि त हिकिड़ो वण आहे हिन जे वेझे न वञजांइ तोखे मनो आहे पोइ शैतान आयुसि उन मुंझायसि त बाबा हे जेको वण आहे इन जो तूं मेवो खा हज़रत आदम अलैहिस्सलाम चयुसि त मूंखे त मनो आहे इन जे वेझो वञण बि पोइ चयईं त मनो रब इन जे करे थो करे त जीअं मेवो खाईंदे त हयाती तुंहिंजी हमेशा वारी थी हाणे तू मेवो न खा जीअं मरी पई पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम उहो उन जी ॻाल्हि खे न मञियो वरी बीबी यानी अम्मा हवा ॾे आई उन खे मुंझायईं उन हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बि ॻाल्हि करे मिड़ई उहो दाणो खारायो अल्लाह जी कावड़ थी पई अल्लाह जल शानहू पंहिंजे नबीअ खे जन्नत मां कढी छॾियो आहे हिन दुनिया में लाथो आहे ओ मुंहिंजा अदा नबी पंहिंजी ग़लतीअ ते पिशेमान थियो आहे असली ॻाल्हि जेका थई न जे ग़लती थी पए इंसान खां ग़लती थींदी आहे इंसान ठहियल ई ग़लतीअ जो आहे पर मुंहिंजा अदा ग़लती करे जेको पिशेमान थिए इहा हज़रत आदम जी सुन्नत आहे तूं ग़लती भी करे वरी पिशेमान थिए रब जे आॾो पंहिंजो सिर निमाए कसम रब जी ज़ात जो ओ मुंहिंजा अदा मुंहिंजो रब त एॾो रऊफ़ रहीम आहे जो 100 सालनि जा गुनाह हिक सजदे ते माफ़ करे छॾींदो आहे
रब इरशाद तो फरमाए या अय्युहल इंसान मा गर्रक बे रब्बिकल करीम। रब इरशाद तो फरमाए त मुंहिंजा बंदा तू छो मां रब रऊफ़ खां परे थियो आ, तू छो मां रब रऊफ़ खे विसारे वेठो आ, मां त तो ते वॾो रहमान आहियां। रब इरशाद तो फरमाए बंदा हिन दुनिया में तू गाफिल थी वियो आ, हिन दुनिया में तू शागिल थी वियो आ, मां रब रहमान के विसारे छॾियो थई, पर मां रब तो बाने के न विसारियो आ। रब बाजारो आ न, जे रब जी बाज तो असां ते न हुजे त तू असां इंसान हली भी न सघे। ओ मुंहिंजा दा रब इरशाद तो फरमाए त बंदा मुसीबत में अचे थो, तकलीफ़ में अचे थो त भी मां रब के सॾ थो करे त मुंहिंजा रब हिन मुसीबत मां जिंद छॾाए। तो रब तो फरमाए त जिंद केर छॾाईंदो थई। रात जो पहर हुजे ऊंदाईअ में पंहिंजे ज़मीनुनि में घुमे थो, के बलाऊं ॾिसे थो, मां रब के याद थो करे त मुंहिंजा रब मुंहिंजी जिंद छॾाए। ओ मुंहिंजा बंदा मां तुंहिंजी मुसीबत मां जिंद छॾायां थो, इहा भी ज़ात जिंद छॾाइण वारी मां रब जी आ। तू पंहिंजे ज़मीनुनि में बिज पोखे थो, मां हुकुम थो कयां इन्हनि बिजनि खे, उन मां फसल निकिरनि था, मेवा निकिरनि था, इहा अन्न उपाइण वारी भी ज़ात मां रहमान रब जी आ। तू मुसीबतुनि में अचे थो, तू बीमारियुनि में अचे थो, मां रब तोखे माफ़ियूं अता कयां थो, पर मां मुंहिंजा बाना एॾो त बाजारो रब आहियां, सालनि जा साल गुनाह करे, सालनि जा साल पंहिंजा कलब कारा करे अचे, जे तू पंहिंजे कलब में पिशेमान थिए, जे तू निदामत सां सिर झुकाए, मां रब जे दर ते अची सजदो करे त सभु गुनाह माफ़ करे कलब धोई छॾियां। रब फरमाए थो त मां एॾो रहमान आहियां, पर मुंहिंजा बंदा जे मां रब पाण वारी सिफ़त ते अचाए, जे कहाराप वारी सिफ़त ते अचाए, जे इंसाफ़ करण ते अचाए त मां रब जे इंसाफ़ सां बंदा तू न पुॼंदे। कीअं? मुंहिंजो रब इरशाद तो फरमाए, रब जो इरशाद आ या अय्युहल इंसान मा गर्रक बे रब्बिकल करीम। हिन दुनिया में गर्क थी वियो आ, पंहिंजी औलाद में गर्क थी वियो आ, याद रखी छॾ मां रब भी बेपरवाह आहियां। रब इरशाद तो फरमाए तू हिन दुनिया में खानी खाना सदर वजीरे आजम सवे माण्हू तोखे हिन दुनिया में साईं साईं कन था पिया, तुझा पेर धोइन था पिया, वॾा वॾा बंगला थई, वॾियूं वॾियूं वज़ारतूं थई, पर मुंहिंजा बंदा याद रख मां रब बेपरवाह आहियां। भले तू सदारतुन वारो हुजे, भले तू वज़ारतुन वारो हुजे, पर रब इरशाद तो फरमाए त याद रख बंदा मां रब जी रसी डिगी थई, पर जॾहिं हिन दुनिया मां मरी वेंदे, हिन दुनिया के छॾे वेंदे, जे मां रब तोसां राज़ी न आहियां, जे मां रब तोसां कावड़ियल आहियां त खानी खान हुज, सदर वज़ीर आज़म हुज, तुंहिंजी कब्र ते तुंहिंजो पुट भी न हूंदई। मां रब के परवाह न है। रब इरशाद तो फरमाए पर जे मां रब बाजारो राजी थी पवाई, हाणे जे हिन दुनिया के छड़े मां रब के राजी कंदे, पंहिंजे बचड़न के छड़े मां रब के राजी कंदे, त रब फरमाए तो त याद रख मां भी एडो ही रहमान आहियां। जे तू पंहिंजी हैसियत सां मां रब जो हुक्म मने थो, मुंहिंजे निमाज़ुनि लाइ अचे थो, पंहिंजे रातुनि जूं निंड्रूं फिटाए थो, त रब फरमाए थो त मुंहिंजी बाज लाइ छाहे। ओ मुंहिंजा बंदा रब इरशाद तो फरमाए जेके हिन दुनिया के छॾे मां रब जा थियनि था, जॾहिं उहे हिन दुनिया के छॾे था वञनि त उन्हनि जो मरण न हूंदो आहे, पर उन्हनि जे मज़ार ते मां पंहिंजे क़ुरान जूं लोलियूं हणाए छॾींदो आहियां।
अल्लाह वारन जो शान ॾिठो थई अल्लाह वारन जो शान एड़ो थई तू असा काबतुल्लाह वेंदा आहियूं रब जे घर काबतुल्लाह जो दीदार करण पर मुजादा जॾहिं अल्लाह जा वली पंहिंजो कंध निमाईंदा आहिनि त काबतुल्लाह दीदार कराईंदो अथनि इहो शान कंहिंजे सदके मिलियो आहे इहो शान अल्लाह जे सदके मिलियो आहे उन जे रसूल जे सदके मिलियो बुधायो माए त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं कावड़ थी रब जी हिन दुनिया में लथो तफसीर में लिखियल आहे त श्रीलंका मुल्क में लथो साईं पो एडो त पिशेमान थियो एडो त पंहिंजी ग़लतीअ ते पिशेमान थियो एडो त रुनो जो वाहड़ भरजी वेंदा हुआ जानवर उन मां पाणी पीअंदा पो मुजादा रोईंदे रोईंदे रब राज़ी न पियो थे पो हिकड़े भेरे रब के पंहिंजे बंदे जे रोइण ते बाझ पइजी वई हे रोइण जेको थई न रब के वॾो प्यारो थियो हिकड़ो अल्लाह जो वली हो वो रात जो जेमल सब ये सुता पिया रब जे आडो मुसलो विछाए और रोइण शुरू थी वियो रब के सजदे में अर्ज पियो करे त ओ मुंहिंजा रब हे जेके सुता पिया आहिनि तू इन्हनि सां राज़ी आ तॾहिं सुता पिया आहिनि निंड सुकून जी पर मूंसां राज़ी न आहे मुंहिंजा रब मां रोए थो पियो मूंसां राज़ी थी इं जो अल्लाह जो वली रोए तो पियो अल्लाह के पंहिंजे बाने ते करम आयो आहे अल्लाह जन्नत मां बिन हूरन के हुक्म कयो त वञो हूरू मुंहिंजे बाने जा घोड़ा ये ज़मीन ते न किरन पी छॾियो रब जो हुक्म थियो हूरू आयूं उहे घोड़ा जेके अल्लाह जे वलीअ जा किरन पिया हुननि पंहिंजे हथ ते रखी हीअं जो पीतो ईअं जो घोड़ा जेके रब जे खौफ खां निकतल हुआ ईअं जो उन्हनि हूरुनि पीतो त नूर जी लाट लगी वई दुनिया रोशन थी इं जो अल्लाह जे बाने हूरन के ॾिठो आहे हूरन जे हुस्न के ॾिसी हैरान थियो आहे त अहिड़ो नूर काॾों आयो आहे हूरन ॾिसी चयुसि त ओ बंदा हैरान न थी अल्लाह जे खौफ में जेके तुंहिंजे अखियुनि मां घोड़ा गड़िया असां पीता त नूर भरजी वियो सो इहो रोइण रब के ॾाढो पसंदि पो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे रोइण ते रब के रहम आयो आहे रहम जो आयो आहे त रब रस्तो पंहिंजे नबीअ खे पाण ॾेखारियो पो हिकड़ी ॻाल्हि याद अची वई हज़रत आदम अलैहिस्सलाम कहिड़ी दिल में सोचई त जॾहिं जन्नत में वञा पियो त जन्नत जे दरवाज़े ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हाणे सोचई दिल में त जन्नत जे दरवाज़े ते रब जंहिं महबूब जो नालो पाण सां गॾु लिखियो आहे ज़रूर एॾो त प्यारो हूंदुसि न पो हथड़ा खया थई अर्ज़ तो करे त या रब्बुल आलमीन हर वास्ता ॾिना हिन हर जतन कयो आहे पर अॼु मुंहिंजा रब मुंहिंजा पालनहार वास्तो थो ॾियां उन हबीब जो जंहिंजो इस्म जन्नत जे दर ते पंहिंजे इस्म सां गॾु लिखियो अथई इं जो वास्तो ॾिनई त कड़ाका लगी विया बिजली थी वई नूर जूं लाटूं लगी वियूं रब हुक्म फरमायो त आदम उन हबीब जो वास्तो ॾिनो थई उन रहमत लिल आलमीन हबीब जो वास्तो ॾिनो थई हे त पंहिंजे लाइ माफ़ी घुरी थई पर क़यामत ताईं औलाद लाइ चई हा त सभ खे बख़्शे छॾियां हा इहो शान मिलियो भी त कंहिंजे सदके मिलियो कसम रब जी ज़ात जो ॿुधायो माए त सिर्फ़ इन ॻाल्हि खे पंहिंजे ज़हन नशीन करे छॾे त हिन निस्बत जेका रसूलुल्लाह ख़ातिर आहे जेका अल्लाह जे वलियनि ख़ातिर आहे सिर्फ़ इहा निस्बत ई रब खे एॾी प्यारी आहे जो इहा क़यामत जहिड़ी बख़्शरा छॾे ओ मुजादा अल्लाह जो हबीब फरमाए थो त मुंहिंजा उम्मती याद रख हे जेके मुंहिंजा सच्चा बाना थई कामिल वली थई इन्हनि खे आम इंसान वांगे न समझजाए इन्हनि जी जिंदगी भी आम न थई इन्हनि जो विसाल भी आम बानन वारो न थई अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दार मदीने वारो महबूब फरमाए थो बंदा याद रखी छड़ मुंहिंजा उम्मती याद रखी छड़ मुंहिंजे दोस्तन जी मौत अल्लाह जे वलियन जी मौत आम इंसान वारी मौत न थींदी आहे
जेके अल्लाह जा वली थींदा आहिनि न, हिकिड़ी ॻाल्हि समझी छॾ, हिन दुनिया में जीअं जिंदगी हिक जहिड़ी न थींदी आहे, हिकिड़ो हुजे ग़रीब इंसान जंहिं वटि कपिड़ा बि पूरा न हुजनि, जंहिं वटि खाइण जे लाइ मानी बि वेलो पूरो न हुजे, हिकिड़ी जिंदगी आहे उन इंसान जी। वरी उन जे मुक़ाबले में ॿियो इंसान आहे जेके बादशाही आहे, वज़ारतूं अथसि, वॾा वॾा महल अथसि, वॾा वॾा हुन वटि लिबास आहिनि। ॿी जिंदगी आहे उन इंसान जी, ॿिन्ही जी जिंदगी हिक जहिड़ी थी, हिक जहिड़ी न थी। जेको गरीब आहे उन वटि कुझु बि न आहे, उन जी जिंदगी बदतर आहे। जेको बादशाह आहे, जंहिं वटि पैसा आहिनि, मिल्कियतूं आहिनि, उन जी जिंदगी ॾाढी सुहिणी आहे। ईअं ई जेके अल्लाह जा वली थींदा आहिनि ऐं जेके आम इंसान थींदा आहिनि, उन्हनि जी मौत बि ईअं अलॻि हूंदी आहे। मुंहिंजो हबीब फरमाए थो, जॾहिं अल्लाह जो वली हिन दुनिया मां वेंदो आहे त 70,000 मलाइक हुन जे इस्तक़बाल लाइ ईंदा आहिनि। अल्लाह जे वलीअ खे 70,000 मलाइक सलामी ॾियण ईंदा आहिनि त सलामती हुजे पाक रूह, अल्लाह जा वली तो ते सलामती हुजे। अल्लाह जो इश्क कमायई, अल्लाह जे हबीब जो इश्क कमायई, अॼु तुंहिंजी मौत ते जशन है। सुभान अल्लाह। इहो शान मदीने वारे साईं जे सदके मिलियो। सुभान अल्लाह। सलात शरीफ मदीने वारे साईं ते। मदीने वारे साईं जे शान के जीअं रब बुलंद कयो आहे न, ईअं मदीने वारे साईं जे आशिकनि जे शान के भी रब बुलंद करे छॾियो। सुभान अल्लाह। हिकिड़ो मदीने वारे साईं जो आशिक आहे, अल्लाह जो कामिल वली आहे, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि। सुभान अल्लाह। पाण सच्चा आशिक हा मदीने वारे साईं जा। पोइ पाण बगदाद में पढ़ंदा, नंढड़ा बचड़ा 10 सालनि जा। पोइ उन वक़्तु बगदाद शहर जेको हो उते बादशाह रहंदो। पोइ बादशाह ॾे हिकिड़ो ईसाई ख़लीफ़ो आहे, यानी ईसाइन जो सरदार अची करे मुस्लमान बादशाह खे चई त मुस्लमाननि खां मुंहिंजा 3 सुवाल आहिनि। जे मुस्लमान सचायो, जे तव्हांजो नबी सचो आहे त मुंहिंजे 3 सुवालनि जो जवाब ॾियो। मां ईसाई भी मुस्लमान थींदुमि, पर जे जवाब नथा ॾेई सघो त सभु मुस्लमान ईसाई। वॾा वॾा आलिम अची विया, मुफ्ती अची विया जवाब ॾियण जे लाइ। ईसाई चयो त बाबा मां ईसाई आहियां, क़ुरान खे न मञिया, हदीस खे न मञिया, मूंखे अकुली दलील ॾियो। ठीकु आहे, 3 सुवाल पियो करे। मुंहिंजो मुस्लमाननि खां 3 सुवाल आहिनि, जे सचायो त जवाब ॾियो। मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे त रब खां पहिरियां छा आहे। हाणे मुसलमान जेके आलिम वेठा, जेके मुफ्ती वेठा, उहे हिन खे ॿुधाइनि पिया त रब क़ुरान में फरमायो आहे त अव्वल भी मां आख़िर भी मां। हिन चयो बाबा मां ईसाई क़ुरान खे न मञिया, हदीस मां जवाब पिया ॾियनि त रब जो इरशाद आहे, मदीने वारे साईं जो फरमान आहे त रब सभ खां अव्वल आहे। ईसाई चयो त मां क़ुरान खे भी न मञिया, हदीस खे भी न मञिया। मुस्लमान आयो त हर पासे ॾो सचा हुजो, मुस्लमान हर पासे ॾो सचा आयो त मूंखे अकुली दलील। ठीक आहे। ॿियो सुवाल त रब काॾे तवज्जो कयूं वेठो आहे, हेॾे थो निगाह करे या जेके हेॾे इंसान आहिनि उन्हनि ॾे तवज्जो अथसि या हेॾे वारनि ॾे तवज्जो अथसि। टियों सुवाल, रब हिन महिल कहिड़ो कमु करे थो ऐं रब जी रज़ा छा। 3 ॾींहं उन ईसाई ॾिना हा, 2 ॾींहं गुज़री विया, हू मुतमइन न थियो, सुवाल हुनजा हलनि पिया। पोइ इमाम अबू हनीफा 10 सालनि जा आहिनि, मदीने वारे साईं जो सचो आशिक आहे, पाण जो उन महफ़िल खां गुज़रिया। हीअं जो ॾिसनि त वॾो मजमो लॻो पियो आहे। पुछा फरमायूं बाबा छा ॻाल्हि आहे। माण्हुनि ॿुधायो साईं हिकिड़ो ईसाई आयो आहे, मुस्लमाननि खां 3 सुवाल थो करे ऐं चवे थो त जवाब ॾियो था त मां बि मुस्लमान थो थियां, जे जवाब नथा ॾियो त सभु मुस्लमान ईसाई थी। पाण फरमायूं त बादशाह खे चओ ये जवाब मां ॾींदोमांसि। न्यापो पहुतो, बादशाह परेशान वेठो हो। 2 ॾींहं गुज़री चुका हा, हिकिड़ो ॾींहुं बाक़ी हो, जवाब न मिलिया। पाण बादशाह घुरायो, ईअं जो इमाम साहब आया, ॾिसनि त बादशाह वॾी कुर्सी ते वेठो आहे, बादशाह सां गॾु ॿी कुर्सी ते ईसाई वेठो आहे, आलिम जेको आहे। पाण हीअं जो ईसाई ॾिठो, इमाम साहब खे ॾिसी चई त हाणे वॾा आलिम खुटी विया जो हे बचड़ो वठी आ। पाण फरमायोसि फिक्र न कर, मुस्लमान बचड़ो हुजे कहिड़ो बि हुजे, सीनो मदीने वारे साईं जे सदके टुमटा।
पंहिंजा सवाल चई ठीक आ मुसलमाननि खां मुंहिंजो पहिरियों सुवाल आ इहो ॿुधायो त रब खां पहिरियां छा आहे पाण फरमायोस त कुरान मनी दे न फरमायोस हदीस चई न पाण फरमायोस ठीक आ परवाह न कर अकुली दलील भी दींदो माए पर पहिरियां इहो ॿुधाए त अंग गणण ईंदा थई चई त ईंदा आहिनि फरमायोस गण गणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फरमायो तो 20 हाणे हल पोइते भला पोइते हलियो 9 8 7 6 5 4 3 2 1 ॿुड़ी फरमायोस इहो ॿुधाए त ॿुड़ीअ खां पहिरियां छा आहे इए जो सवाल कयोस त चई त इहो कहिड़ो सवाल आ ॿुड़ीअ खां अॻ में त कुछ भी ना है पाण फरमायोस त ओ बेवकूफ़ इंसान जॾहिं मखसूस अंग खां अॻ में कुछ नथो थी सघे रब जी ज़ात त सभिनि खां अवल हैरान थी वियो ठीक आ ॿियो सवाल अञा ॾुखियो आ मुंहिंजो ॿियो सवाल मुसलमाननि खां इहो आ त मुसलमान ॿुधायो त रब जो तवज्जो काॾे आ दिल में ख्याल पियो करे जे बचड़ो चवंदो रब हेॾे वारनि ते निगाह कयूं वेठो आ त चवंदो मास हेॾे वारनि ते निगाह कीजी आ जे चवंदो रब मथे तवज्जो कयूं वेठो आ त चवंदो मास हेठ वारनि ते कीजी निगाह आ मतलब इन जवाब में मुंझाए विझंदो मास इमाम साहब जवाब ॿुधो आ सवाल ॿुधो आ पाण फरमायोस त जवाब ॾींदासीं पर पहिरियां मेणबती आणी वञे हुकुम थियो बादशाह हुकुम कयो मेणबती आणियो अची वई पाण फरमायो मेणबती के बारियो मेणबती बरी वई रोशनी थी वई पाण पुछा फरमायाऊं हाणे ईसाई मूंखे जवाब ॾे त हिन मेणबतीअ जे रोशनीअ जो मुंहुं काॾे आ इए जो फरमायोस चई इहो कहिड़ो जवाब हिन जी रोशनीअ जो मुंहुं हेॾे भी आ होॾे भी आ हेठ भी आ मथे भी आ हिन मेणबतीअ जी रोशनीअ जो मुंहुं जाॾे काॾे आ पाण फरमायाऊस त बेवकूफ़ इंसान जेका शइ मेण जी ठहियल आ जेका शइ धागे जी ठहियल आ जॾहिं उन जी रोशनी जाॾे काॾे ॾिसी सघे थी रब जे नूर मां त जहान ठहियल आ सुभान अल्लाह ठीक आ हाणे टियों सवाल अञा ॾुखियो आ फरमायाऊस चओ अर्ज़ थो करे त मुंहिंजो टियों सवाल आ जे जवाब ॾेई वियो त मां ईसाई मुसलमान थींदुमि न त सभु ईसाई थींदो पाण फरमायाऊस सवाल कर अर्ज़ थो करे मुंहिंजो टियों सवाल आ इहो ॿुधायो रब हिन महिल छा थो करे ऐं रब जी रज़ा छा आहे पाण फरमायोस हाणे हिकड़ी ॻाल्हि मूंखे बि ॿुधा ठीक आ साईं पाण फरमायोस जेको जवाब ॾींदो आ उहो कुर्सीअ ते वेहंदो आ जेको सवाल कंदो आ उहो हेठि बीहंदो इहो दुनिया जो दस्तूर आ चई त बिल्कुलु आहे पोइ पाण फरमायोस हाणे तूं बादशाह सां टेकियो कुर्सी ते वेठो आ मां हेठि बीठो आहियां इहा ॻाल्हि ठहे थी चई साईं नथी ठहे पाण फरमायोस बोल हेठि त मां मथे वेहां पाण मथे वेठा कुर्सी ते ईसाई खे हेठि लाथऊं जीअं पाण वेठा फरमायोस त ओ बेवकूफ़ इंसान हे सॼो जहान मुंहिंजे रब जी रज़ा सां हले थो पर हिन महिल मां मुसलमान खे इज़त ॾेई कुर्सीअ ते वेहारे तो ईसाईअ खे ज़लील करे हेठि लाथई इएं जो जवाब ॾिनऊं त ईसाई पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ये जलसो जेको आहे मुजादा ईद मीलाद नबी मीलाद जी माना खबर थई मीलाद अरबी जो लफ्ज़ आ जी माना है पैदाइश ईद मीलाद नबी जी माना है मदीने वाले साईं जे विलादत जी खुशी पोहाणे बस सवाल हिन मीलाद जे बारे में थींदा थई त सिर्फ मदीने वाले साईं जो मीलाद छो नबी रसूल द ॿिया भी आया कने बुध हज़रत आदम अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हायो वियो हुजे कने बुध हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हायो वियो हुजे सिर्फ मीलाद मदीने वाले साईं जो थींदो एक सवाल इहो थींदो तव ॿियो सवाल वरी इहो थींदो आ त मुसलमान हर ॻाल्हि विसारे थो वे मीलाद खे छो नथो विसारे ॾिसंदो आहे न आशिक जाथे काथे मीलाद कंदा हे मीलाद मल्हाइण वारा हे मीलाद उहा त बरकत वारी महफ़िल आ भले तो असांजा अमल ओढ़ा न आहिनि पर कसम रब जी ज़ात जो हिन महफ़िल जे सदके बख़्शो
हजरत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, तमाम हसीन हुई। पो पंहिंजा भाइर हसद में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के मिस्र खपाइण जे लाइ मोकिले छॾियो। केसो वॾो आहे। पो पाण जॾहिं मिस्र में विकामजण जे लाइ आया त एॾा त अल्लाह जा नबी हसीन हो जो सभु आशिक थी विया। अल्लाह जो नबी हो, वरी रहंदो हुस्न अहिड़ो।